बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, असांजो अॼोको क्लास स्पेलिंग जे हवाले सां आहे। हिन टाइप ते असां पहिरियां बि अव्हां सां वीडियोज़ शेयर करे चुका आहियूं, पर कुझु स्टूडेंट्स जे चवण ते अॼु ही वीडियो अव्हां सां शेयर कयूं था। काफ़ी स्टूडेंट्स खे स्पेलिंग जे हवाले सां दुश्वारी पेश अचे थी। असां हिन टाइप जे क्लासिस खे कुझु हिस्सनि ते मुश्तमिल कयो आहे। अॼु उन्हनि मां पहिरियों हिसो यानी पार्ट 1 अव्हां सां शेयर करण वारा आहियूं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे, जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करे बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे, ऐं जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे पंहिंजे लाइ फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। अचो त पंहिंजे क्लास जे तरफ़ हलूं था। स्पेलिंग जे हवाले सां सभ खां पहिरियों जेको कमु आहे उहो इहो आहे त हीअ जेका टेबल हिन वक़्तु तव्हांखे नज़र अचे थी, इहा टेबल मुकमल यादि करणी आहे। यानी हिन में असांजा उहे अखर आहिनि जेके अंग्रेज़ी ऐं सिंधी जा हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थियनि था। इन जे लाइ असां अॻु बि तव्हां सां कुझु वीडियो शेयर करे चुका आहियूं, पर वरी बि असां तव्हांखे इहो थोरो इन्फॉर्म कयूं था त सभ खां पहिरियां हीअ जेका टेबल आहे इहा कंहिं बि तरीक़े सां यादि करे छॾियो, छो जो हिन जे यादि करण खां पोइ ई असां स्पेलिंग ते कमांड आणे सघूं था। अॼु असां ज़बर जे हवाले सां हिन क्लास में डिस्कस कयूं था, ऐं हर अखर ते बि अखर इस्तेमालु थींदो आहे। यानी सिंधी ऐं अंग्रेज़ी जा जेके अखर आहिनि उहे हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, पर जेके असांजे सिंधी में टे बुनियादी आवाज़ आहिनि जीअं ज़बर, ज़ेर ऐं पेश जो जेको आवाज़ु आहे उन ते बि असांजे अंग्रेज़ी जा अखर इस्तेमालु थींदा आहिनि। अॼु असां ज़बर जे हवाले सां पढ़ूं था त ज़बर जे लाइ कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां वटि हिकिड़ो नालो आहे कमर। हाणे काफ़ कलम जे लाइ असां क्यू रखूं था, उन खां पोइ हाणे इन काफ़ कलम जे मथां ज़बर जी निशानी आहे, त इन ज़बर जे करे असां क्यू खां पोइ ए रखूं था। उन खां पोइ मीम, त मीम जे लाइ असां एम रखूं था, पर इन मीम जे मथां बि ज़बर आहे, त इन जे लाइ वरी असां एम खां पोइ ए रखूं था। उन खां पोइ आख़िरी अखर जेको बचे थो उहो थो बचे रे, त इन रे जे लाइ असां आर रखंदासीं। यानी कमर जी जेका स्पेलिंग आहे उन में टे जेके अखर आहिनि काफ़, मीम ऐं रे, उन जे लाइ क्यू, एम ऐं आर त इस्तेमालु कयूं था, पर जेका ज़बर जी निशानी आहे त उन जे लाइ बि असां ए जो इस्तेमालु कयूं था। यानी कमर जी जेका स्पेलिंग थींदी उहा थींदी क्यू ए एम ए आर। साॻे तरीक़े सां असांजो ॿियो नालो अचे थो नजम। हाणे नजम में टे अखर आहिनि जीअं नून, जीम ऐं मीम। हाणे नून जे मथां बि ज़बर आहे ऐं जीम जे मथां बि ज़बर आहे, ऐं इन जी स्पेलिंग असां कीअं लिखंदा आहियूं। जीअं नून जे लाइ असां एन रखंदासीं। हाणे इन नून जे मथां बि ज़बर जी निशानी आहे, त इन जे करे एन खां पोइ असां ए रखंदासीं। उन खां पोइ जीम, जीम जे लाइ वरी जे रखंदासीं, पर इन जीम जे मथां बि ज़बर आहे, त इन जे करे इन जे खां पोइ बि वरी असां ए रखंदासीं। आख़िर में जेको अखर बचे थो उहो थो बचे मीम जो, त इन मीम जे लाइ असां एम रखंदासीं। यानी नजम जी जेका स्पेलिंग थींदी उहा थींदी एन ए जे ए एम। उन खां पोइ टे नंबर ते जेको असांजो मिसाल आहे उहो आहे शमन। हाणे शमन में बि टे अखर आहिनि, इन में शीन, मीम ऐं नून। शीन जे लाइ असां एस एच रखंदा आहियूं, पर इन शीन जे मथां ज़बर जी निशानी आहे, त असां उन जे लाइ ए रखंदासीं। उन खां पोइ मीम, त उन जे लाइ एम रखंदासीं। इन मीम जे मथां बि ज़बर आहे, त असां रखंदासीं ए, ऐं आख़िर में बचे थो नून वारो अखर, त इन जे लाइ रखंदासीं एन। यानी शमन जी जेका स्पेलिंग थींदी उहा थींदी एस एच ए एम ए एन। यानी हिन क्लास में असां सम्झियो आहे त अखरनि ते अखर कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां अलावा जेके निशानियूं आहिनि असांजूं, मिसाल तौरु जीअं ज़बर जी निशानी, त इन जे लाइ असां ए कीअं इस्तेमालु कयूं था। इन्हनि ते तव्हां वधीक प्रैक्टिस कयो, ऐं जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न अचे त वीडियो में मुंहिंजा नंबर वग़ैरह ॾिनल आहिनि, त उन ते बि व्हाट्सअप करे असां सां कॉन्टेक्ट करे सघो था। उमेद था कयूं तव्हांखे हीअ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो, त जीअं वधि खां वधि दोस्त इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।